मकानी चूंडुनि जी तारीख़ वेझो ईंदे ई हाला सां तालुक़ रखंदड़ टिनि वॾनि सियासी हाउसनि जंहिंमें मखदूम, माशाल्ला ऐं हाला हाउस जे अॻवाननि पारां अवामी मुहिम तेज़ करे छॾी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे हाला मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फरमान खान। जी फरमान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नाइला, मकानी चूंडनि जी तारीख़ वेझो ईंदे ई हाला सां तालुक़ रखंदड़ टिनि वॾी सियासी हाउसनि जंहिंमें मखदूम, माशाल्ला ऐं हाला हाउस जे अॻवाननि पारां अवामी मुहिम तेज़ करे छॾी। इन सिलसिले में मखदूम हाउस हाला पंहिंजे मुखालिफ़िन खे पंहिंजो करण लाइ मखदूम हाउस कराची में डेरो जमाए वरितो। मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमीलुज़्ज़मा, सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूबुज़्ज़मा हाला समेत ज़िला मटियारी जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी बाअसर शख़्सियतुनि सां मुलाक़ात जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। मखदूम हाउस हाला पारां हिन वक़्तु हाला समेत पूरी ज़िले में वॾी सियासी सुख रखंदड़ माशाल्ला हाउस जे हमदर्दनि खे टोड़ण जो अमल तेज़ करे छॾियो। इन सिलसिले में अॻवानी DG FIA बशीर अहमद मेमण जे तमामु क़रीबी ऐं मखदूम जमीलुज़्ज़मा समेत इन जे क़रीबी हमदर्दनि ते मुख़्तलिफ़ केसनि में फ़रियादी बणियल शेर मोहम्मद ॾेरी ऐं संदसि कुझु साथियुनि खे क़बूलण बाद ताज़ो मकानी चूंडनि जी मुहिम तेज़ हुजण ते बशीर अहमद मेमण जे क़रीबी इतिहादी ॻोठु शफ़ी मोहम्मद ॾेरी जे रहंदड़ ॾेरी बिरादरी जे अॻवाननि रईस इस्माइल ख़ान ॾेरी, रईस इम्तियाज़ ॾेरी, रईस मिठल ॾेरी समेत बशीर अहमद मेमण ऐं नसीर अहमद मेमण जी आबाणी शेर हाला पुराण जे रहंदड़ काज़ी बिरादरी जे अॻवान काज़ी खुरम अरबाब बिरादरी जे अॻवान लखाडिनो अरबाब, आकिब अरबाब, बाबू जावेद अरबाब सां सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूबुज़्ज़मा मखदूम हाउस कराची में मुलाक़ात कंदे मज़कूरा बिरादरी माशाल्ला हाउस खे अलविदा कंदे मखदूम हाउस सां गॾु रहण जो ऐलान करे छॾियो आहे। जॾहिं त मकानी चूंडनि में माशाल्ला ऐं हाला हाउस में मखदूम हाउस खे टफ टाइम ॾियण लाइ हिकु थियण लाइ हलंदड़ ॻाल्हियूं आख़िर मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि। जी महिरबानी फरमान, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।